अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। लुंडकी शाख खे 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 लुंडकी शाख जो आबादगार अली नवाज़ उनर तो अर्ज़ कयां वसवारनि खे त हीअ असांजी जेका लुंडकी शाख आहे 88 आरडी जी शाख आहे। इन में तक़रीबन एक्चुअल हक़ीक़ी पोजीशन तो ॿुधायां त 28 सालनि खां पाणी न आहे टेल में, पूरा 28-30 साल। असां गवर्नमेंट वारनि खे वस वारनि खे गुज़ारिश कयूं त इन जी जांच पड़ताल कई वञे त पाणी ॾींहं ॾिठे जो साइफर पाइप पकी शाख थी आहे 2023 में। हेठियो जेको अमलो आहे सो इंजीनियर खां बि ॾाढो आहे। उहो हुनजो चोरी सरे आम ॾींहं जो बि कराए थो, 100-150 पाइप हणनि था इलीगल। उहे पाणी हुन केरु रोकण वारो कोन्हे, केरु पुछण वारो न आहे, कंहिंखां बि नथा माण्हू मुड़नि। उहो हुन एरीगेशन जे हेठि अमले खां पैसा था ॾियनि, ज़ाहिर एरीगेशन जे साथ खां सवाइ चोरी कान थींदी, चोरी जो अमल न थींदो। असांजी गुज़ारिश आहे 2-3 साल 20 साल पहिरियों ई लुंडकी शाख जे सपोर्ट जे लाइ क़ाइमु कूड़ शाख ठही त भई हाणे पाणी दाह थी थिए, हिनखे पाणी ॾियो लुंडके वारनि खे। उहो जेको लुंडके जो परियां मोरे खां पाणी थो अचे उहो वरी क़ाइमकूर में पियो वञे। क़ाइमकूर जो बंदि पाणी पोइ हिते लठी पई आहे, केरु पुछण न आहे, लटी पई आहे। बराए महिरबानी असांखे लुंडके वारनि खे टेल में पाणी पहुचाए ॾियो। सभ खां पहिरीं त अंधेर नगरी चरबट राजा जो दौर हले पियो। हिते हक़ घुरण सां हक़ मिलनि कोन था। असां चीफ जस्टिस साहब पाकिस्तान खे ऐं आर्मी चीफ खे अपील था कयूं त अहिड़नि ज़ालिमनि खे, दारोगनि खे, बेलदारनि खे ऐं चीफ इंजीनियर खे ऐं SDO खे लुंडकी शाख में 20 सालनि खां पाणी कोन्हे को। हिते नाइंसाफ़ी हद दर्जे खां वधी वई आहे। 4थे महीने खां पोइ असां वटि पाणी कोन थो अचे। पखी जेके शाख ते वेहनि था उन्हनि खे पिणण लाइ कान्हे, ज़मीन ते छा पर पखियुनि खे बि कोन्हे को। असां वस्त वारनि खे इहा अपील था कयूं त ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं लुंडकी शाख खे 3 शाखुनि जी सपोर्ट हुअण जे बावजूद बि पाणी न आहे। छो अहिड़े नाहिल SDO खे इंजीनियर खे हटाए पाणी ॾिनो वञे, न त ॿी सूरत में असांजी एहतजाज पिया कयूं। एहतजाजनि खां पोइ असां नेशनल हाईवे बंदि कंदासीं। हाणे असांजे बच्चनि जी रोज़ी खसण जी कोशिशि कई पई वञे। असांखे पाणी न ॾिनो वियो त असां नेशनल हाईवे खे एसि ताईं बंदि कंदासीं जेसि ताईं असांजे लुंडकी शाख में पाणी टेल न कंदो।